खबर शामिल कंदासीं घोटकी में ब्यूरो चीफ नदीम भट्टी की रिपोर्ट। आल पाकिस्तान गराणी तरफा अब्दुल्ला गराणी, मुश्ताक गराणी और बेन की अगवाणी में सहाफ़ी नसरुल्लाह गराणी मथा हमलो कंदड़ जवाबदारन की गिरफ्तारी के लिए माथिलो चौक का प्रेस क्लब घोटकी ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज कंदड़न प्रेस क्लब घोटकी अॻियां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अदा यो हमलो एक इंतहाई ॾुखाईंदड़ हमलो आहे। एक ज़िले घोटकी के बाशूर अवाम के एक सदमो मिलो है। वो एक सचो सहाफ़ी हो, दिलेर सहाफ़ी हो। वो पंहिंजे घरों अचे पे उनके 3 गोलियों आयूं वयूं नाहक बेगुनाह। अफ़सोस जड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजो SSP घोटकी समीर नूर चन्ना हिन वक्त ख़ामोश थियो वेठो आहे। 3 ॾींहं थी विया आहिनि उनखे क़ातिलनि हमले के। त असां गवर्नमेंट ऑफ सिंध का वज़ीर आला सिंध का DIG सकर का IG सिंध का गुज़ारिश कयूं था त जवाबदार जो नसरुल्लाह गराणी जो है उनके फिलफोर गिरफ़्तार किया वञे, न तो इंशाल्लाह ही एहतजाज जो दायरो है वो एतिरो असां वसी कंदासीं। असां SSP घोटकी के इंशाल्लाह एतिरो मजबूर कंदासीं वो असांजे ज़िले में आउट थींदो। असो गराणी नसरुल्लाह सहाफ़ी एक दिलेर बहादुर सहाफ़ी हो। वो पंहिंजे ॻोठ खां प्रेस क्लब अची रहियो हुयो त उन ते कातलान हमलो थियो। उन खां पोइ उनखे रहीमयार खणी विया ऐं कराची खणी विया। उहो सीरियस कंडीशन में आहे। असां हिन महिल 2 मुतालबा कयूं था। हिकु इहो त उनजो प्रॉपर इलाज थियणु खपे सुठे तरीक़े सां, जीअं उनजी ज़िंदगी बची सघे ऐं पंहिंजे बचड़नि में वञी करे ख़ुशि रहे। ॿियो जेके हमलावर आहिनि उहो को ॿाहिरियां न आहिनि, उहो घोटकी जा ई आहिनि। हिन महिल ताईं SP साहब, DIG साहब या IG साहब को बि अहिड़ो को मुक़दम अमल न खयो आहे जो उहे गिरफ़्तार थी सघनि। सही हमलो जो थियो आहे अहिड़ा सहाफ़ी दिलेर बहादुर टोटल जेका गवर्नमेंट आहे उनखां मुतालबो कयूं था महिरबानी करे ये दहशतगर्द गिरफ़्तार कया वञनि। जे ये गिरफ़्तार न थिया त असां अञा वधीक माना एहतजाज कंदासीं। मां इहो चवणु चाहींदुमि नसरुल्लाह सिर्फ़ु गॾाणी न आहे, वो हिकिड़ो सिंधी आहे। भली कहिड़ी बि क़ौम आहे, असां कोलाची आहियूं, गॾाणी आहियूं, जेको बि आहे असां सॼनि खे मुतालबो कंदासीं त अहिड़नि बहादुरनि जो साथ ॾियणु खपे। साईं सहाफ़ी नसरुल्लाह मथों जेको हमलो थियो आहे, नसरुल्लाह साहब एक सहाफ़ी ना, एक नसरुल्लाह एक सोच आहे। तव्हां उन्हीं के हमलो करे उन्हीं के क़त्ल करे सघो था, पर उनजे सोच के क़त्ल नथा करे सघो। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। असांजो साईं इन हवाले सां इहो चवणु आहे त सहाफ़ी नसरुल्लाह तमामु हिकु वॾो सहाफ़ी ऐं ग़रीबनि जो हॾॾोखी आवाज़ हुयो ग़रीबनि जो। इन सां पहिरीं बि हिकु नाइंसाफ़ी थी जेको इनखे हितां खयो वियो हुयो। उनखां बाद हिन चकर उनजी आवाज़ खे बिल्कुलु दॿाइण जे लाइ, उनखे ख़तमु करण जे लाइ जेको हमलो कयो वियो आहे हीअ हिकु दहशतगर्दी आहे, जंहिंमें असांजा जेके हितां जा इदारा आहिनि उन्हनि हिन टाइम ताईं कोई बि एक्टिविटी नाहे वरिती। हिन टाइम ताईं उनजा दहशतगर्द जेके हमलावर आहिनि उहे आज़ादु आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे त इन्हनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कयो वञे, इन्हनि खे वाइखो कयो वञे। सख़्तु मज़म्मत था कयूं, छाजे करे जो हू हिकिड़ो सचो ऐं ईमानदार ऐं सच ॻाल्हाइण वारो सहाफ़ी हुयो। ॻाल्हि इहा आहे त जेके उनजा क़ातिल आहिनि अञा ताईं गिरफ़्तार न आहिनि थिया, छो त SP बि निंड पियो आहे ऐं ॿिया बि जेके अफ़सर जेके आहिनि उहे बि निंड पिया आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त जेके उनजा असुल क़ातिल आहिनि उनखे ख़बर आहे, छो त हाणे उहे नथा गिरफ़्तार करनि।